जेको माण्हू मोहनजोदड़ो जी 5000 साल पुरानी प्रिंट खे सरकारी तौर ते रिकॉग्नाइज थो कराए ऐं यूनेस्को में उन अजरक खे प्रेज़ेंट थो कराए वञी उते त ही किंग प्रीस्ट खे पातल अजरक आहे, उहो चाहींदो त अजरक खे टोपी ते पाबंदी लॻे। आऊं त इन ॻाल्हि ते हैरान आहियां त भई हिकिड़े नोटिफिकेशन जी असुल माना ऐं मफ़हूम खे सम्झिजे त आऊं अजरक ऐं टोपीअ ते पाबंदी छो हणंदुसि। मुंहिंजो मक़सदु इहो हो त हिकिड़ी तक़रीब में आऊं उते वियुसि, उन तक़रीब में उते नंढड़नि ॿारनि खे 50 डिग्री सेंटीग्रेड में ॿाहिरि बीहारे ऐं उन्हनि खां गुलनि जूं पतियूं पिण निछावर थियूं ऐं उन खां पोइ जेके अफ़सरान हुआ उनखे तोहफ़ा तोइफ़ नापे विया, जिन में टोपियूं बि हुयूं, अजरकूं बि हुयूं, सभु हुया ऐं गुलदस्ता बि हुया, बुके बि हुया। त मुंहिंजो उते सुवाल इहो हो त इहे पैसा जेके हेडमास्टर वटि आहिनि या प्रिंसिपल वटि आहिनि, उनजे अकाउंट में जेके अचनि था त उहे ॿारनि ते ख़र्च थियणु खपनि, बजाए इन जे जो तव्हां ख़ुशामदी कल्चर कयो, ऑफिसरनि खे पारायो, टीओ तल्क एजुकेशन ऑफिसर वञे त उनखे बि अजरक पाराई वञे या टोपी पाराई वञे या उनखे गुलनि जूं पतियूं निछावर कयूं वञनि या उनखे गुलदस्ता ॾिना वञनि या डिस्ट्रिक्ट एजुकेशन ऑफिसर वञे त इहो हिकिड़ो रवाज थी वियो असां वटि। ऐं उन में ॿारनि खे ॿार वेठा आहिनि साम्हूं जिन जा मिसकीन माइट पंहिंजे ॿारनि खे स्कूल में मोकिलीनि था त उहे उते वञी ॿार पंहिंजी तइलीम कराइनि त उते ॿ पीरियड जेके आहिनि ॿारनि जा बंदि ऐं उते असां हिक ॿिए जी ख़ुशामद मंझि असीं उते तक़रीबूं पिया रखूं। त मुंहिंजे चवण जो मक़सदु इहो आहे त असां इन ख़ुशामदी जेको असांजो जेको कल्चर आहे ॿिए खे ख़ुशि करण वारो ऐं उन में असांजी सकाफ़त खे आऊं नथो सम्झां त को इन में को लोॾो आहे या को नुक़सानु आहे। मुंहिंजो मक़सदु इहो हो त इन ख़ुशामदी कल्चर खे बंदि कजे ऐं तव्हांजा असांजा कल्चरल ॾींहं आहिनि, असांजा इलाही ॿिया सकाफ़ती ॾींहं आहिनि, लतीफ़ जा ॾियारा आहिनि, बिला शक उन में तव्हां अजरकूं टोपियूं पाए अचो। आऊं चवां थो त उस्ताद सिंधी टोपी पाए अची क्लासरूम में वियो, मूंखे असल फ़ख़ुर जी ॻाल्हि आहे। असांजूं जेके भेनरूं जेके टीचर्स आहिनि उहे जेके अजरकूं पाए अची पंहिंजे ॿारनि खे पढ़ाइनि त असल ख़ुशी जी ॻाल्हि आहे। ॿारड़ा जेकॾहिं सिंधी टोपी अजरक पाए अची वियनि त उहा ख़ुशी जी ॻाल्हि आहे। पर जेके ऑफिसर अचनि ऐं बाला ऑफिसर अचनि उन्हनि खे स्कूल जी इंतिज़ामिया चंदो करे टीचर्स खां ॻाल्हियुनि खां चंदो वठी ऐं उन्हनि लाइ तोहफ़ा गॾु करे उन्हनि खे तोहफ़ा ॾियणु, उन्हनि ते गुल उछलणु, इहा ॻाल्हि मूंखे सम्झ में न आई। आऊं कीअं थो थी सघां सिंध जी सकाफ़त जो या सिंध जे कल्चर जो मुखालिफ़। अॼु मूं ॾिठो वेठे त हिकिड़ा अजीब पढ़िया लिखिया माण्हू के आइन जी तशरीह वेठा कनि, के ॿियूं शयूं खणी पिया बयानु कनि, कंहिं बि अमल जे उन जे एक्ट खे उन जी नियत खे सम्झो वञे, उन जी स्पिरिट खे सम्झो वञे, उन जी ग़लति तशरीह करणु ऐं ग़लति अंदाज़ में उनखे बयानु करणु ऐं नथो सम्झां जो असांजे मुआशिरे खे, सिंध जी तारीख़ खे, तहज़ीब खे, सकाफ़त खे कोई सां फ़ाइदो पुॼंदो। जेको माण्हू मोहनजोदड़ो जी 5000 साल पुरानी प्रिंट खे सरकारी तौर ते रिकॉग्नाइज थो कराए ऐं यूनेस्को में उन अजरक खे प्रेज़ेंट थो कराए वञी उते त ही किंग प्रीस्ट खे पातल अजरक आहे, उहो चाहींदो त अजरक खे टोपी ते पाबंदी लॻे। पर आऊं हैरान आहियां इन ॻाल्हि ते। असां तुंहिंजी सॼी ज़िंदगी जंग विड़ी आहे पंहिंजे अजरक ऐं टोपीअ जी शान ऐं मान जी, पर आऊं चवां थो तुंहिंजो ग़लति इस्तेमालु ख़ुशामद लाइ पंहिंजे ऑफिसरनि ते जेको अचे थो, कंहिंजी पोस्टिंग थिए थी कंहिं ऑफिसर जी, तव्हां ॾिसो के हेडमास्टर जी रूटीन जो कमु आहे, पोस्टिंगूं थींदियूं रहंदियूं आहिनि। उनजी पोस्टिंग थिए थी, उन स्कूल में अचे थो त सॼे ॿारनि खे बीहारियो वञे थो उते, पोइ चंदा करे उहो पैसो जेको स्कूल जो ते ख़र्च थियणु खपे ₹2। अॻे ई असांजे स्कूलनि जी हालत बहितर कोन्हे, असांखे उहो ठीकु करण जी ज़रूरत आहे। असीं इन गैर ज़रूरियात में जेकॾहिं असां वेंदासीं, वक़्तु विञाईंदासीं त आऊं नथो सम्झां त इन सां को फ़ाइदो थींदो। आऊं त अजरक ऐं टोपी त असांजी शान ऐं मान आहे ऐं असीं फ़ख़्रिया तौर ते पायूं था। ऐं चवां थो त जेके इहे माण्हू चवनि था त अजरक ऐं टोपी ते पाबंदी लॻी आहे, उहो ग़लति तशरीह थी आहे। महिरबानी करे उन ग़लति तशरीह खे इन नमूने सां न बयानु कयो वञे। इहो न को ॿारनि जे हक़ में, न को सकाफ़त जे हक़ में।